औज़ुबिल्लाहि मिनश-शैतानिर-रजीम बिस्मिल्लाहिर-रहमानिर-रहीम। किरूड़ एहसान उन अज़ीम हस्ती जा, उन पालणहार जा जंहिं हिन पूरी काइनात खे तख़लीक़ ॾिनो ऐं इंसाननि खे वधीक तरजीह ॾिनी, इज़त ॾिनी। दोस्तो, असांजे हिन सिंधी क़ौम जो जेको सक़ाफ़ती ॾियारो आहे, एकता जो ॾींहुं आहे, असांजी तहज़ीब जो, असांजी तमदम जो उञाण जेको आहे, हिन अज़ीम ॾींहं ते आउं उन भाइरनि दोस्तनि, उन्हनि सिंधियुनि या उन्हनि दोस्तनि खां जेके हिन अज़ीम सक़ाफ़त खे सम्झनि था, उन्हनि खे लख लख मुबारकूं पेश कंदुसि। दोस्तो, असांजे हिन सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब जेका सक़ाफ़त आहे, उहा त तमामु घणी वसी आहे, तमामु घणी वसी आहे। अॼु जे दौर में दुनिया काफ़ी तरक़ी कई आहे, चंड ते पहुता आहिनि, मरीख़ ते पहुता आहिनि, उनखां वधीक जेको आहे सो अॻियां निकिरी चुका आहिनि। पर उन्हनि जो अकुल ऐं ज़हन उन मुजारे जो शिकार आहे त हीअ जेका सिंधी क़ौम आहे, उन इर्तिक़ा जे उन अमली दौर में हेतिरी जेका हासिलात कई ऐं हेतिरो अचीव कयो, हेतिरी तरक़ी कई, उहा अॼु बि हैरत में आहे। ऐं दोस्तो, इहा हक़ीक़त आहे। पंहिंजी हिन सिंधी क़ौम जी जेका तारीख़ आहे, उन ते पाण नज़र विझंदासीं त उहा हिकिड़ी हैरानी जी ॻाल्हि हूंदी। पर अलाह साईं असांखे उन शर्फ़ सां नवारियो, उहा नवाज़िश असांजी क़ौम ते अलाह साईं कई ऐं हिकु अज़ीम तहज़ीब जेका आहे सा जो हिसो बणायो। दोस्तो, इर्तिक़ा खां शुरूआत करियूं त उन टाइम ते जेको आहे सो इंसानु जेको आहे सो अंग उघाड़ो हूंदो हो, उन्हनि जे जिस्मनि ते जेको आहे सो लिबास पहिरियल कोन हो, उन्हनि जे खाइण पीअण जो जेको अंदाज़ ऐं रहणी कहणी जेका सा हुई, उहा हिकिड़ी हैरत कोन हुई। झंगलनि में जेको सो उन्हनि जो हलणु फिरणु थींदो हो ऐं झंगलनि जी तरह जानवरनि जी तरह हलंदा हुआ, वणनि जा पन, फ्रूट या अहिड़ियूं गाह, अहिड़ियूं शयूं खाईंदा पीअंदा हुआ। उन दौर में जेका सिंधी क़ौम हिकिड़ी नई जेका तख़लीक़ कई ऐं नओं हिकिड़ो ज़िंदगी जो तर्ज़ अमल जेको इख़्तियार कयो ऐं हुन जंगलनि मां निकिरी पंहिंजे लाइ पनाह गाहूं ठाहियूं, घर ठाहिया। ऐं उन टाइम ते जेको आहे सो इंसान जी जेको आहे सो रहणी कहणी जो ऐं इंसानी ज़िंदगी जो हिकिड़ो ॿियो रुख जेको उहो मुतारिफ़ थियो। ऐं उन खां पोइ पहिरियों इनकलाब वॾो उहो हो जो असांजे हिन सिंधी क़ौम जेको आहे सो ज़राअत जो शोबो इख़्तियार कयो, खाइण पीअण जे लाइ अनाज पोखणु शुरू कयो। इहो दुनिया जी तारीख़ में मञा हिकिड़ो वॾो इनकलाब आहे। ऐं हुननि पंहिंजे गुज़र सफ़र जो जेको ज़राअत खे जेको आहे सो हमपिला रखियो या पोखी शुरू कई। ऐं उनखां पोइ जीअं पोइ तीअं इंसानु तरक़ी कंदे वियो। असांजी सिंध जेका आहे सा ख़ासि करे पंहिंजे पाइण जे लाइ
हिकिड़ी लिबास जेका असां तयारु कई, उहा सनती लिहाज़ खां ॾिसिजे त हिननि कपह मञा जेको सो धाॻो ठाहे ऐं कपिड़े ठाहिण जे लाइ जेको आहे सो आर्थ ऐं आड़ना जेका आहे सा नालनि सां मिशनूं तयारु कयूं जंहिंसां कपिड़ो ठाहियो वेंदो हो। ऐं उहो कपिड़ो जेको हो सो हिननि ठाहियो ऐं पूरी दुनिया में जेको हो सो उनखे सप्लाई कयो। उहो इंसानी लिबास जो जेको सो पहिरीं पोशाक जेका असां उन्हनि दरियाफ़्त कई ऐं उहा सनत जेका असां क़ाइमु कई। ऐं उन टाइम ते जेको आहे सो उनखे इंडस जो नालो ॾिनो वियो, जेको अॼु बि पूरी दुनिया में इंडस्ट्री जे नाले सां जारी आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे सो ख़ासि करे माप तौर जो जेको निज़ाम आहे उहो बि उन टाइम ते शुरू थियो मोहन जे दड़े जे वक़्त में। त हुननि जेको आहे सो